क़दीम ज़माने खां सिंधु माथिरीअ खे दरियाउनि जी धरती सॾियो वेंदो आहे, छाकाणि त सिंध ऐं सिंधु हिक ई वजूद जा ॿ नाला आहिनि। तारीख़ी रवायतुनि मां साबित आहे त सिंध ते नालो सिंधु नदीअ पुठियां पियो, जंहिंजी माना आहे महासागर या समुंड जेॾो दरिया। तारीख़ गवाह आहे त सिंध जे मिटीअ जो ज़रो ज़रो ऐं हर तह सिंधु नदीअ जे लट मां ई जुड़ियो आहे। सिंध जी हसीन वादीअ में पाणीअ जी घणाईअ सबबि ज़राइत हिन सरज़मीन जो अवाइली पेशो रहियो आहे, जंहिंजो ज़िक्र तारीख़ ऐं मज़हबी किताबनि में बि मिले थो। दुनिया में सिंध जी तहज़ीब उहा वाहिद सिविलाइज़ेशन आहे जंहिं मां कपह अनाज वारनि फसलनि जा तहरीरी सबूत मिलिया आहिनि। सिंधु माथिरी दुनिया जी क़दीम तहज़ीबी माॻ आहे, जंहिंखे पंहिंजूं जाग्राफ़ी हदूं, जबल, बयाबान, ज़रख़ेज़ मैदान, ढंढूं, ढोरा ऐं सामूंडी सरहदूं, रहणी कहणी, तहज़ीब, सक़ाफ़त, ॿोली, पोखीअ जा तरीक़ा, जानवरनि पालण जो पेशो, बाग़बानीअ जो फ़न ऐं हुनर आहिनि। उहो ई सबबु आहे जो सिंध क़दीम ज़माने खां ज़राइत जे धंधे में अॻु भरी रही आहे। सिंध जी वादीअ में जॾहिं जाग्राफ़ी हदुनि जी ॻाल्हि निकिरे थी त उते सिंध जो विचोलो ऐं विचोले में साहिती परगि॒णे जो उहो इम्तियाज़ हासिलु आहे त हितां जी ज़राइत सिंध जे बाक़ी इलाइक़नि जी शाहूकार रही आहे। ज़राइत जे हवाले सां सिंध जे इन ख़ुशहाल परगि॒णे खे हिन वक़्तु जिन मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे, उन जो मिसाल माज़ी क़रीब में नथो मिले। हिक तरफ़ माकड़ जी तबाही, ॿिए पासे मुसलसल बरसातुनि जे करे साहिती परगि॒णे जा फसल अमली तौर ॿोॾि जो शिकार ऐं तबाह थी विया आहिनि। नतीजे में हितां जी ज़राइत खे जेको कापारी धकु रसियो आहे, उन जो अज़ालो शायदि ईंदड़ ॾहाकनि में न थी सघे। ज़िले नौशहर फिरोज़ मां को बि माण्हू असां वटि एग्रीकल्चर जो न पहुतो आहे। असांजो गुज़र सफ़र हिन सारियुनि ते आहे। उन बरसाति खां पोइ वरी अहिड़ी बीमारी लॻी आहे जेका पन लिपेट आहे। पन लिपेट खां पोइ वरी जेको आहे सो लश्करी लॻी आहे। असां हिकदमि माना तव्हां सारियूं ॾिसी रहिया आहियो, असांजूं सारियूं तबाह थी वियूं आहिनि। असांजो गुज़र सफ़र बचनि जो इन सारियुनि ते आहे, इन फसल ते आहे। हाणे ज़ाहिर आहे उहो फसल जो असांजो तबाह थी वियो आहे त असां छा खाईंदासीं, छा कंदासीं, असांखे काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न को असां वटि को अहिड़ो माण्हू आयो आहे जेको असांखे चवे त बाबा हीअ तव्हांजो फसल तबाह थियल आहे, न कंहिं असांखां पुछो आहे, न का ॻाल्हि कई आहे। अच्छा, हिते ख़र्चु केतिरो आहे सारीअ जे फ़ी एकड़ ते? सारीअ ते फ़ी ख़र्चु असांजो 25 खां 30 हज़ारनि ताईं आहे। उन में छा छा आहे? उन में जीअं में असां DAP ॾियूं था, या दवाऊं ॾियूं था, यूरिया कलर ॾियूं था, ॿिज वठूं था, उहा त हर शइ तबाह थी वई आहे। हाणे असांजो 5 मण बि एकड़ फ़ी कोन ॾींदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं 5 मण बि एवरेज न अचे त असां त तबाह थी विया आहियूं न। असां किथां इहो पूरी करे सघंदासीं, किथां असां बचा पालींदासीं, छा कंदासीं? अच्छा, भला हीउ जेको फसलुनि खे नुक़सानु थियो आहे, फसलुनि खे बीमारियुनि वरितो आहे, का एडवाइस, का सलाह मशवरो तव्हांखे एग्रीकल्चर को ॾिनो? को बि एग्रीकल्चर जो माण्हू न आयो आहे। असां पंहिंजे हिसाब सां शाफ़ुनि लाइ दवा वठूं था, जेका माना असां ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे, उहो असां ते कर्ज़ु बि न लाहे सघिया आहियूं। हाणे माना हज़ारे रुपयनि जूं दवाऊं वठी असां सारियुनि खे लॻायूं आहिनि, पोइ बि को फ़र्क़ु न आयो आहे। बीमारी वकोड़े छॾियो सारियुनि खे। जेके टुकड़ा बचा विया बरसाति खां, उहे बि बीमारी खाई वई। अच्छा, भला ज़िलो नौशहर फिरोज़ आफ़त सटियल करार बि न ॾिनो वियो त हाणे जेके ख़र्च आहिनि, कर्ज़ आहिनि तव्हांजे मथां, उहे कीअं लहंदा? उहे ज़ाहिर आहे असां केॾांहुं लाहींदासीं। असां इन ॻाल्हियुनि में परेशान आहियूं त को नौशहर ज़िले जो को बि ऑफिसर असांजे लड़ी न आयो आहे एग्रीकल्चर वारनि जो त बाबा ज़राइत खाते वारनि जो त हीअ दवा तव्हांखे ॾियूं था, या छा कंदो छा न कंदो। को बि माना असांजे लाइ कंहिं बि न सोचियो आहे, का ॻाल्हि ई न आहे। सट बि था कयो, सारी भला कीअं मुल आहे? सही आहे, सफ़ा मुअल आहे सभु। कीअं माना तव्हां महिनत बि था कयो, पोइ हिन मां छा थो निकिरे? कुझु बि कोन, रुगो पापड़ी आहे। रुगो पापड़ी थी? हा, बीमारी वठी अथनि। न, बरसाति खां पोइ केतिरो नुक़सानु थियो आहे? घणो नुक़सानु थी वियो आहे। सो इन जे करे बसि वेठा था, सटियूं पापड़ी लॻी पई आहे। पोइ पापड़ीअ में हीअ तव्हांजो हिते जेको बीमारी वठी वई आहे छा? हा हा। कहिड़ी बीमारी वरितो आहे? हे अलाए कहिड़ी अथनि, पोपट अलाए छा हेठां पाड़ में। पोइ ज़राइत खाते वारा भला केरु आया तव्हां ॾे? न न, केरु बि न आयो? अञा केरु बि कोन। पोइ तव्हांजो भला आहे पर कोन थी थिए, कोन वरी पोपट धपट कोन उहो कयूं पिया। हा हा। अच्छा, भला हीअ जेके तव्हां हेॾी महिनत कयो था, इन जो तव्हांखे कुझु अजूरो मिले थो? न, कुझु बि कोन, का शइ कोन अथनि। अच्छा। हा, इन जे करे बसि वेठा था, सटियूं ग़रीब। ख़र्चु घणो आहे सारीअ ते? घणो ख़र्चु अची वियो आहे। हीअ जेकी सट थिए थी सारियुनि जी, हिन में बि दाणो न आहे, हिन जो अन्न मरी वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जेको आहे सो फसलुनि खे वकोड़े छॾियो आहे, जंहिंजे करे केतिरा सवें एकड़नि ते बीठल केला जेके आहिनि, उहे उन्हनि जी कटायूं शुरू आहिनि, उहे कटिजनि पियूं, मेंदियूं कटिजनि पियूं, ऐं सारियुनि में जेको आहे आबादगार ही परेशान लॻा पिया आहिनि, भाॼियुनि जा आबादगार परेशान आहिनि। पर ज़राइत खाते ऐं हुकूमत सिंध हिननि जी का बि सार न लधी आहे।